वियो उमरो करण गौर तलब ॻाल्हि आहे गुमरा साहब उमिरि त वियो उमिरि खां अचण खां पोइ माण्हू मुबारकी ॾियणु वेंदो आहे पोइ पाण वञो मुबारकी ॾियो ऐं का उन माण्हू खां ॻाल्हि पुछंदा कोन आहियूं हालांकि पुछणु खपे साईं भला अवी विया अव्हांखे मको ऐं मदीने जो सफ़र कीअं लॻो ऐं अव्हां छा ॾिठो लाज़मी हुन जेका शइ ॾिठी हूंदी त अव्हांखे ॿुधाईंदो जुम्मन तव्हां मदीने मां थी आयो त सभु जुम्मन खे मुबारकी ॾियणी आहे सही साले में छा चयो चई आऊं हुयसि मूं वञी चयो मोहम्मद जुम्मन ॻाल्हि ॿुध तूं हिकिड़ो मौसीकार ऐं मौसीकी खे तरतीब ॾियण वारो रागी भला तूं वे तो एज़ ए मौसीकार मके मदीने जी सरज़मीन खे कीअं ॾिठो साईं जी मूंखे तमामु वॾो बहितरीन जवाबु ॾिनई जेको हुन सां रिलेटेड हो हुन चई आऊं अलाह जो घर फ़कीर हुआसीं हिके पासे जाओ जलाल हो ॿिए पासे मोहबत प्यार हो मदीने जी सरज़मीन मिठी तोखे छा नज़र अची मूंखे ॿ शयूं नज़र आई चई कहिड़ियूं चई मदीने मके में जेका अज़ान ईंदी उहा सुर हुसैनी में ईंदी ऐं जेका मदीने में अज़ान ईंदी उहा सुर बिलावल में ईंदी ऐं मौसीकार मुंहिंजो सुर सां तालुको हू सुर हुसैनी हूंदो हू सुर बिलावल हूंदो हाणे ॿुधव असद पली वियो डॉक्टर असद पली हज करण वियो ऐं वियुसि मुबारक असद खां बि पुछी सघो था इहा मुंहिंजी ॻाल्हि पुछी सघो मथां नवाज़ ठोके ॾी मूं पुछियो असद खां ॿुधायो साहब तव्हां एज़ ए अदीब एज़ ए लतीफ़ खे पढ़ण वारा तव्हां भला हज करे आया अव्हांखे छा नज़र आयो त मूंखे चई अलाह जो घर हो ही दुनिया पंहिंजी आख़िरत पंहिंजी ज़िंदगी पंहिंजा ॾोह हिकिड़ा उहे ॾोह आहिनि जेके दुनिया खे ख़बर आहे हिकिड़ा उहे ॾोह आहिनि जेके मूं उते वेही सोचियो त मुंहिंजा अलाह साईं मूं बख़्शायो पिए तॾहिं मूं चयो मुंहिंजा अलाह साईं मूंखां गुनाह थिया आहिनि हिकिड़ी मूंखे ख़बर आहे ॿी तोखे ख़बर आहे मुंहिंजो इहा सही आहे इहो त हर माण्हू जी दुआ घुरे थो त साईं बख़्श कर खाती खतादार आहिनि तो छा ॾिठो मूंखे चई मूं हिकिड़ी शइ ॾिठी मुंहिंजो कहिड़ी चई भिटाई सरकार जो हिकिड़ो बेताद अॼु बि उतर पार ॾेई ककर थो करे हाणे ॿुधी वञो भिटाई चयो हींअर वेठा आहियूं उतर कहिड़े पासे हिन पासे हेॾा ही थियो सही आहे ही थियो छो त अॼु पर उतर पार ॾे ककर थो करे रोज़े पाक रसूल जे पलटियो पट भरे रोज़े पाक हुज़ूर साईं हेॾा आहिनि माना ही थियो पाण सॼो हेॾा था करियूं हाणे विजु साण वरे त संगारनि सुख ते संगार केॾा आहिनि हेॾा आहिनि चई मूं जो भिटाई खे तरफ़नि जी त ख़बर हूंदी पर भिटाई कीअं थो करे ॻाल्हि हेॾा उतर खां आयो वरी वियो सिधो ककर मदीने हुज़ूर साईं जे रोज़े ते वसी वरी उतां आयो पोइ मूं चयो हाणे हेॾा संगार न वञे लतीफ़ जा वाक़ुफ़ कोन हुया तरफ़नि जो चई इहो आउं सोचींदो हुउसि पर जॾहिं आउं चई हज ते वियुसि ऐं मके में वेठो हुउसि त मींहुं उठो त यकदमि चई मूंखे उते इहो बैत यादि आयो त लतीफ़ हुते न लतीफ़ पंहिंजे ख़्यालनि में मके में बीठो आहे हाणे मके में बीठो आहे उते पियो चए त अॼु पिणु उतर पार ॾे छो मके खां उतर हिन पासे थिए थो अॼु पिणु उतर पार ॾे ककर थो करे हाणे चए थो रोज़े पाक रसूल जे पलटियो पट भरे हाणे जॾहिं खाना काबा ते ककर अचे थो उते पंहिंजी सरज़मीन जो केॾो ख़ैर खाए लतीफ़ चए थो विजु न साण वरे त संगारनि सुख थिए मुंहिंजा मारू मुंहिंजा संगार सुख थिया चई लतीफ़ क़ौम परस्त हो लतीफ़ वतन परस्त हो हाणे मूंखे ॿुधाए हिकिड़े बैत जी सिधी माना हिकिड़े माण्हू जो मुशाहिदो ॾिसो इन खे चवंदा आहिनि लतीफ़ जो मुशाहिदो बार बार गॾु हिकिड़ो बैत आहे मूंखे हिकिड़े अहिड़े माण्हू ॿुधायो जेको माण्हू फ़क़ीर हो पेनू फ़क़ीर हो पेना फ़क़ीर हूंदा नी पर पेनू फ़क़ीर कहिड़ो कलाम चयो ऐं पोइ पिने पहिरीं कलाम चयो पोइ पिने सदा हाणे उन हिकिड़ो बैत ॾिनो बैत ॾेई मूंखे चई त ही बैत मुंहिंजो ही बैत त तव्हीं पढ़ो था हर माण्हू फ़क़ीर पेनार ॿुधंदा आहे लतीफ़ जो चई ही बैत जेको आहे हिन बैत जे अंदरि लतीफ़ सवा सिधा 3 सुवाल थो करे ससुई खां ऐं आख़िरी जेको बैत जी सिट आहे उनमें शरीयत तहज़ीब तारीख़ इज़त गैरत सभु उन में आहे मुंहिंजो ॿुधा लतीफ़ थो चए ससुई सरवारनि सी कहिड़ो नींहुं लॻो सुवाल आहिनि
बाक़ी हिकिड़ो फ़क़ीर थो ॿुधाए, ससुई सरवारनि सी कहिड़ो नींहुं लॻोए, जतन झाड़ू हयूं की पाणी नींहुं लॻोए। सवाल आहे, ॾाॾे पोटो ॾेह में ॾुखी किन ॾिठो? सवाल आहे। हाणे ही आख़िरी कमाल आहे न। हाणे खिली जे खयो सो मथां वर विसारी, क़बूलियत आहे न आख़िरी इहो। हाणे जेकॾहिं तो वर खयो आहे उहो तो खिली कुॾी क़बूलियत सारो खयो आहे, हाणे तोखे कोन्हे विसारणो। वर छा आहे? वॾी ॻाल्हि आहे। कांध छा आहे? वारस आहे। हिक ॿिए जे एबनि जे अमीन आहियूं। मर्तबो रिश्ते जो ॾिस भिटाई केॾो ॻाल्हि। त असां भिटाई खे जेकॾहिं ईअं वेही डिफाइन करियूं, लतीफ़ सरकार खे ईअं वेही जेकॾहिं वेही उनजो पैगाम खे खोले पढ़ूं त वॾी साॼा। जी साईं। मुंहिंजो साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त केॾारो में हिकिड़ो बैत मूं पढ़ियो त उहा जेका ॻाल्हि आहे उहा सवाइ लतीफ़ जे ॿियो को माण्हू नथो करे सघे। ॻाल्हि जो वज़न ॾिसिजे, भई ॻाल्हि खे ॾिसबो, ही ॻाल्हि साईं चन्नड़ साहिब जी कयल आहे। ही ॻाल्हि जेका आहे जे कॾहिं हेतिरी वज़न भर वारी आहे त ही कंद बुत डॉक्टर नज़र मोहन साईं करे सघे थो। ही ॻाल्हि मंज़ूर भुटे कई आहे, ही गोपाल साहिब कई कहिड़ी। मुंहिंजो भिटाई हिकिड़े हंधि चए थो, हलो ॿिया बेत तव्हां चओ त ॿियनि जा आहिनि, पर भिटाई हिकिड़े हंधि चए थो त कारे ककर हेठि मूं झेड़ींदे छॾिया, कारा कुंद हथनि में अड़ल बछेरा हेठि, थी तिनी सी ॾेठ मोटण जी नी भेण। मुंहिंजी हेॾी वॾी ॻाल्हि कई। इहो मुंहिंजो केॾारो जो बैत आहे। इन मां साबित थियो त ही केॾारो भिटाई सरकार जो। भिटाई ख़्यालनि ख़्यालनि में जहिड़ो कर करबला जी सरज़मीन बीठो।